अस्सलाम वालेकुम मौजूद GSM जी लतीफ़ सुरसरी राग जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदासीं। सुरसरी राग छहनि मुख्या रागनि मां हिकु आहे। जीअं त हिंदी राग में 6 मुख्या राग आहिनि, जिन में भैरव, हिंडोल, मेघ, श्री राग, दीपक ऐं मालकोस। श्री राग बि उन्हनि 6 रागनि मां चौथों नंबर राग आहे। शाह साईं जे लिखियल सुरसरी राग जो जेतोणीकि ज़ाहिरी मज़मून समुंड जी मुसाफ़िरी ऐं उन जा ख़तरा आहिनि, तॾहिं बि मंझंदि हिन सुर अंदरि हिकु वॾी तमसील आहे, जंहिंमें रूहानी राज़, इंसाननि लाइ हिदायतूं ऐं कई समाजी ऐं इनकलाबी रंग समायल आहिनि। अॻे ज़माने में शाहूकार वापारी माल जा ॿेड़ा भराए ॾूराहनि ॾेसनि में वणिज वापार लाइ कही वेंदा हुआ, निकिरी वेंदा हुआ। चौमासे पूरे थियण बैदि उतर वाव लॻण ते सफ़र जी तयारी कंदा हुआ ऐं नाख्वाब पंहिंजूं ॿेड़ियूं धुआरे सिड़ह संभाहे हलण वारा थींदा हुआ। जेतोणीकि उन ई मौसम में समुंड अक्सर करे माठो थिए थो, छो जो उहो मौसम सियारो हुजे थो, सियारे जी शुरूआति हुजे थी। तॾहिं बि विच सीर में ख़ासि करे वीर चढ़ण वक़्तु सभिनी खे इंतज़ार ऐं ओसीड़े में गुज़ारणो पवंदो हो। जेकॾहिं नाख्वा आराम तलब ऐं गाफ़िल रहंदा हुआ त मथां वीर वरी वेंदी हुई ऐं ओड़ाह में गरक थी वेंदा हुआ। पर जेकॾहिं मौलम या सुखाणी सुॼाण हूंदा हुआ त लुड़ ऐं लहरूं लंघी वञी पार पवंदा हुआ। पाण सां टोॿियारा बि खणंदा हुआ, जे पातार में पेही सिपूं सोझे खेनि बेबहा मोती आणण में उन्हनि जा ॿांह ॿेली थींदा हुआ। शाह साईं समुंड में वेंदड़ वापारियुनि ऐं उन्हनि सां गॾु वेंदड़ माण्हुनि खे हिदायत कंदे फरमाए थो त सेवा कर समुंड जी, जित जर वहे थो जाल, सैं वहन सीर में माणिक मोती लाल, जे मासो जुड़ई माल त पूजारा पुर थिए, से पूजारा पुर थिया समुंड सेवियो जन, आंदाऊं अमीक मां ज्योति जवाहिरन, लधाऊं लतीफ़ चए लालू मां लहरिन, कान्हे क़ीमत तन मुल्ह महांगो न जो, सारी रात सुॼाण सौदो कन साहिब सी, बानहप भरे ॿेड़ियूं हलिया जूप जवान, पाणी पहलवान लहज़े मंझि लॻी विया। वरी अॻिते हिकिड़े बैत में शाह साईं इन ॻाल्हि जी निशानदही करे थो त अॼु खां 300 साल पहिरियां सिंधी माण्हुनि में एतिरी अहलियत हुई, सिंधी माण्हुनि वटि एतिरी टेक्नोलॉजी हुई, जो जेके वापारी समुंड में वेंदा हुआ त उन्हनि सां गॾु टोबा बि हूंदा हुआ ऐं उन्हनि टोबनि वटि अहिड़ी टेक्नोलॉजी हुई जो हू मुंहं ते काओ चाढ़े ऐं समुंड जे पातार में पेही वेंदा हुआ ऐं उतां सिपूं ऐं हीरा लाल जवाहिर कढी ईंदा हुआ। फरमाए थो त विया जे अमी कॾे मुंहुं काओ ॾेई, तन सिपूं सोझे कढियूं पातारां पेही, पसंदि आसें अमुल अखड़ियुनि सी। वरी अॻिते हली शाह साईं सामूंडी वापारियुनि खे नसीहत ऐं हिदायत कंदे फरमाए थो त वखर सो विहाए जो पए पुराणो न थिए, तूं उन्हीअ वखर जो सौदो कर जेको पए पुराणो न थिए, वेचींदे विलायत में ज़रो थिए न ज़ाए, जेको विलायत में विकिणंदे रतीअ जेतिरो बि ज़ियान न थिए।
साका हड़ हला आगह जंहिंजे उबही। अहिड़ो को नाणो वापराए जंहिंजे आधार ते तूं छोटकारो पाईं, या जंहिंजे आधार ते तूं कुझु कमाए सघीं, कुझु हासिल करे सघीं। सुरसरी राग में अॻिते हली भिट जो घोट लतीफ़ सराफ़नि, हीरनि, लालनि, जवाहिरनि, मोतियुनि ऐं शीहे जा मिसाल ॾींदे फरमाए थो त सोना वाओ सराफ़ सीं लॾो लाहे मलद, सौदो सोई छॾ जंहिंमें जवाहिर नाहे की। जो सराफ़नि लॾियो तूं पिण लॾे जो सोन, कदुर लहंदई कोन नेई गॾींदई गॾुअसीं। अॻियो काओ कच माणिकनि मोट थी, पलए पायो सच आछींदे लजमर। वया से वींझार हीरो लाल वेंधिन जे, तिनी संदा पोयां सीहे लहन नसार। कुटिन कुट लोहार हाणे उन्हनि भेणीअ, वञनि म वींझार पाणेठ जे परखण। कंयर पायो अखिएं लहन सभु कंहिं सार, मोतीअ जे मिज़ाज जो कदुर मंझि किनार। सराफ़नियो धार माणिक मुलाहिज़ो थिए। हूअं त सुरसिरी राग नसीहतुनि ऐं हिदायतुनि सां भरियो पियो आहे, पर हिते सामूंडी माण्हुनि खे, वापारियुनि खे नसीहत कंदे तमसीली तौरु सॼे इंसान ज़ात खे नसीहतूं ऐं हिदायतूं ॾींदे फरमाए थो, सामूंडी थो संभहें साॼो झल सुखाण। लॻे वाह वॾांदिरो मुंझाए महिराण, जिनी भायो पाण करे तवाई तिन खे। खिवण खिवायो आए निंड अभाग खे, जनी न भव भायो करे तवाई तन खे। समुंड जे सेवीन तिनी माणिक मेड़िया, छिलर जे चोईन तिन सांखोटा ऐं सुतियूं। अचो त शाह साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतुनि खे पढ़ूं, सम्झूं ऐं उन्हनि ते अमल कंदे कामयाबियूं माणियूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।